घोटकी राजपूत बिरादरी जी मौसी शख्सियत एडवोकेट राना मोहम्मद जावेद राजपूत सां संदसि वालदा जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में अॻूणे ज़िले घोटकी जे चेयरमैन सरदार हाजी ख़ान मेहर, अॻूणे म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन सैयद असगर अली शाह गीलानी, चौधरी लियाकत अली आरई, राना हाउस घोटकी पहुची राजपूत बिरादरी जे मौज़ी शख्सियत एडवोकेट राना मोहम्मद जावेद राजपूत ऐं राना मोहम्मद वक़ार सां संदसि वालदा जी वफ़ात ते ताज़ियत कई ऐं मरहुमा जी मग़फ़िरत ऐं बुलंद दर्जात लाइ फ़ातिह ख़्वानी कई। इन मौक़े ते काउंसलर राव मोहम्मद नदीम, अॻूणो काउंसलर राव मोहम्मद सरवर, एडवोकेट राव नदीम अख्तर, मास्टर राना मुश्ताक, राना साजिद, राव महबूब अली, एडवोकेट राव आबिद, मोहम्मद उस्मान मलक, बशीर फुलपोटो, अयाज़ गुल चन्ना, राना बाबर अली, राना दिलशाद ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।